Biology class now, chapter 2, lesson 20, part 2, summary, इख्तिसार। आवां बायोलॉजी जो उस्ताद नजूल चन्ना, आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असां जो के लेक्चर जो मौजू आहे समरी पार्ट 2, चैप्टर आहे असां जो 3। समरी जे पार्ट 1 में असां कुछ पॉइंट्स जेके आहिनि क्लियर कयूं हुई। हाणे बकाया जेके पॉइंट्स आहिनि असां हिन समरी पार्ट 2 में वाज़ियो कंदासीं। The science of classification is called taxonomy. जानदारनि जी विरासत वारी जेका साइंस आहे असां उनखे टेक्सानॉमी सॾियूं था। The science of naming and classifying organisms is called taxonomy. जानदारनि खे विराइण ऐं उन्हनि खे नाले ॾियण जी साइंस खे असां टेक्सोनॉमी सॾियूं था। The term is derived from the Greek taxis, arrangement, and nomos means law. यूनानी ॿोलीअ जो इस्तिलाह आहे टैक्सिस नोमास। टैक्सिस जो मतिलबु आहे अरेंजमेंट एंड नोमास मीन्स लॉ, यानी टेक्सोनॉमी जो मतिलबु आहे लॉ ऑफ अरेंजमेंट। The father of taxonomy is Carlos Linnaeus. जेका जदीद टेक्सानॉमी आहे उन जो अबो असां कार्लोस लिनियस खे सॾियूं था। एरिस्टोटल जो नालो बिन में अची वञे थो, मुस्लिम दौर मां बि हिकु साइंसदान जो नालो अचे थो, पर जेका जदीद टेक्सानॉमी आहे उन जो अबो असां सॾींदा आहियूं कार्लोस लिनियस खे। Carlos Linnaeus gave the concept of binomial nomenclature. लिनियस हिकिड़ो ॿियो बि कॉन्सेप्ट ॾिनो हुयो। टेक्सानॉमी में ॿई शयूं अची वञनि थियूं। टेक्सानॉमीअ में हिकु त जानदारनि जी विरासत, ॿियो हुननि खे साइंसी नाले ॾियण जो तरीक़ेकार बि शामिलु आहे। सो इहो साइंसी नाले ॾियण जो तरीक़ेकार जेको आहे बायनामियल नॉमेनक्लेचर, ॿिटे नाले ॾियण जो जेको तरीक़ेकार आहे उहो लिनियस ॾिनो हुयो। मिसाल जे तौर ते असां वटि मिसाल जे तौर ते बिग कैट्स आहिनि, उन्हनि मां जेकॾहिं नालो ॾिसो हिकिड़े जो त हिन जो जेको स्नो लियोपर्ड आहे उनजो साइंसी नालो आहे पैंथरा अनकिया। हाणे जेको पैंथरा अनकिया आहे इहो हिन जो साइंसी नालो आहे। जेको डबल जेको बायनामियल नॉमेनक्लेचर आहे डबल नाले ते मुश्तमिल हूंदो आहे। हिकु नालो हीअ आहे, ॿियो नालो हीअ आहे। इहो कॉन्सेप्ट असांखे कैरलोस लिनियस ॾिनो हुयो। In the beginning, living organisms were classified into two kingdom, plant and animal kingdom. शुरूआत में ईअं थियो त साइंसदाननि जेको आहे सो सभिनी जानदारनि खे सिर्फ़ु ॿिनि ग्रुपनि में विरायो हुयो। हिकिड़ो हुयो प्लांट किंगडम ऐं ॿियो हुयो एनिमल किंगडम, जिन में मुख़्तलिफ़ जेके आहे सो एनिमल में इनवर्टिब्रेट्स इंक्लूडिंग प्रोटोज़ुआ पिणु शामिलु हुया, उन में वर्टिब्रेट्स पिणु किंगडम एनिमल में शामिलु हुया। किंगडम प्लांट में वरी बैक्टीरिया, अल्गाए, फंगाए, ब्रियोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स ऐं एंजियोस्पर्म्स सभु शामिलु हुया। शुरूआती जेका क्लासिफिकेशन थी आहे उहा ॿिनि किंगडम्स ते आहे, किंगडम प्लांट्स एंड किंगडम एनिमल। इहो अर्नस्ट हैकल हुयो जंहिं 1866 में वरी 3 किंगडम सिस्टम ॾिनो। टिनि किंगडम जेको तरतीब हुई टिनि किंगडम्स वारी उहा हिन ॾिनी हुई। अर्नस्ट हैकल इन 1866 introduced a new kingdom named as Protista to accommodate the organisms exhibiting characters either common to both plants and animals or unique to their own, such as Euglena bacteria were also placed under this kingdom. इहो अर्नस्ट हैकल हुयो जंहिं 1866 में इहो मालूम करे वरितो त कुझु जानदार अहिड़ा आहिनि जिन जूं ख़ासियतूं ॿूटनि ऐं जानवरनि जूं ॿिन्ही जहिड़ियूं आहिनि, या वरी उन्हनि जूं हिकिड़ियूं अलॻि ख़ासियतूं आहिनि ॿिन्ही जहिड़ियूं कोन्हनि के। इन्हनि सभिनी जानदारनि खे हुन हिकिड़ो अलॻि किंगडम ॾिनो, प्रोटेस्टा। ॿ किंगडम अॻु ई मौजूदु हुया, किंगडम प्लांट ऐं किंगडम एनिमल, ऐं हिन टियों उन्हनि में मुतारफ़ करायो किंगडम प्रोटेस्टा। उन्हनि मञा ई कुझु जानदार हिन अलॻि करे वरिता हुया जिन जूं ख़ासियतूं या त यूनिक हुयूं या ॿिन्ही जहिड़ियूं हुयूं। तंहिंजे करे हुन इहो चयो त हिननि ॿिन्ही खे हिकिड़े ग्रुप में तव्हां विराए कोन था सघो, त प्लांट में रखो या एनिमल में रखो। तंहिंजे करे हिन जो अलॻि ग्रुप ठहणु घुरिजे जंहिंखे हिन नालो ॾिनो किंगडम प्रोटेस्टा। हुन में यूग्लिना बैक्टीरिया जेके हुया उहे सभई हिन में रखिया विया। Copeland in 1959 1959 में classified living organisms in 4 kingdom systems. हिन वरी कोपलैंड 1959 में जानदारनि खे 4 किंगडम्स में विरायो। उहो हिकिड़ो किंगडम हुयो मोनरा, ॿियो हुयो किंगडम प्रोटिस्टा, ऐं टियों हिन ठाहियो किंगडम मेटाफाइटा, चौथों हिन ठाहियो किंगडम मेटाज़ोआ। इहे 4 किंगडम्स हुया जेकी वरी 1959 में कोपलैंड ॾिना। किंगडम मोनेरा में हिन लोअर प्रोटिस्ट ऐं प्रोक्यूरेटिक प्रोटिस्ट जेके हुया उहे रखिया, जिन में बैक्टीरिया ऐं ब्लू ग्रीन अलगाए शामिलु हुया। किंगडम प्रोटिस्टा में हिन हायर प्रोटिस्टा ऐं जेकी यूकेरियोटिक प्रोटिस्ट हुया उहे हिन शामिलु कया, जिन में अलगाए ऐं फंगाए शामिलु हुया।
किंगडम मेटाफाइटा में हिन प्लांट्स जेके यूकेरियोटिक हुया उहे सभु रखिया, उन्हनि में ब्रियोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स ऐं एंजियोस्पर्म्स शामिल हुया। किंगडम मेटाज़ोआ में हिन यूकेरियोटिक एनिमल्स रखिया हुया जिन में इनवर्टिब्रेट्स ऐं वर्टिब्रेट्स शामिल हुया। इहो रॉबर्ट विटकर हुयो जंहिं जानदारनि खे 5 किंगडम्स में विरहायो: किंगडम मोनरा, किंगडम प्रोटिस्ट, किंगडम फंगाई, किंगडम प्लांट्स एंड किंगडम एनिमेलिया। हाणे असां इहो जदीद जेका क्लासिफिकेशन आहे उहा इन्हनि 5 किंगडम्स जे बुनियाद ते आहे, जिन में असां वरी वधीक फाइलम, क्लास, फैमिली, ऑर्डर वग़ैरह वग़ैरह जेके आहिनि उहे पढ़ंदा आहियूं। Lack of awareness of environmental issues, weak governance, etc. are the main problems associated to conserve biodiversity. Biodiversity खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ मुख़्तलिफ़ जानदारनि जा जेके क़िस्म आहिनि, नस्ल आहिनि, ऐं उन्हनि जे बचाव जे लाइ जेके असांखे मसइला दरपेश आहिनि, उन्हनि में मुख्य तौर ते नाक़िस हुकूमत, नाक़िस हुकूमती पॉलिसियूं ऐं एनवायरमेंटल यानी माहौलियाती जेके सवाल आहिनि, माहौलियाती मसइला आहिनि, उन्हनि ॾांहुं असांजी संजीदगीअ जो घटि हुजणु, असांजी अवेयरनेस जो घटि हुजणु शामिल आहिनि। इन जी आख़िरी बुलेट सां गॾु असांजो समरी पार्ट 2 हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं तव्हां ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।